माया किशोर स्वर्ण इसरानी सिंधी समाज जे घणेई नेताउनि हाणे पंहिंजो पंहिंजो मुक़ाम हासिल करणु शुरू करे छॾियो आहे। राजनीतिक सफ़र भी उन्हनि शुरू कयो आहे ऐं हिन ई कड़ी में मध्य प्रदेश जा जेका निकाय चुनाव थिया हुआ उन्हनि जे घणेई शहरनि में सिंधी पंहिंजी भागीदारी ॾेखारी आहे ऐं घणेई सीटुनि ते सिंधी समाज जे घणे मेंबरनि पंहिंजो पंहिंजो मुक़ाम हासिल कयो आहे। घणेई शहरनि में सिंधी महिलाउनि भी जीत हासिल कई है। इन प्रकार से पूरे मध्य प्रदेश के घणेई निकाय चुनाव में सिंधी समाज जा कैंडिडेट जीती करे आया आहिनि। यह असां लाइ ख़ुशी की गाल है। पूरी खबर लाइ तव्हां जुड़ल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। पंहिंजे ॻोठ सिंध खां बेघर थियण खां पोइ भी सिंधियुनि हर क्षेत्र में पंहिंजो मुक़ाम हासिल कयो आहे। हिन ई कड़ीअ में मध्य प्रदेश में फ़िलहाल ही थियल निकाय चुनाव में जीत हासिल करे सिंधी समाज जो नालो कयो आहे। मध्य प्रदेश के निकाय चुनाव में सिंधी समाज से जुड़ल निर्वाचित पार्षदन ठहण वारा आहिनि। सतना मां मनीष टेकवानी ऐं गोपी गेलानी, इटारसी में निर्वाचित थिया आहिनि धर्मदास मिहानी ऐं कन्हैया मिहानी। भोपाल में चुनाव खटण वारा आहिनि राजेश हिंगोरानी ऐं मधु शिवनानी। उज्जैन में जीतिया आहिनि दिव्या बलवानी। इंदौर मां कंचन गिडवानी ऐं कमलेश कालरा। नरसिंहपुर मां भारती माखीजा। सागर मां रोमा हसानी। दतिया में जीतिया आहिनि गोविंद ज्ञानानी ऐं माला टिलवानी। हरदा मां अमर रोचलानी खटिया आहिनि। हुते ई मंदसौर में भी सिंधी समाज जा 3 सदस्यनि जीत हासिल कई आहे। मंदसौर की स्टोरी असांजे सहयोगी भाई जगदीश गंगवानी जी जुबानी। मध्य प्रदेश के मंदसौर शहर में नगर पालिका जा चुनाव थिया। 40 वार्डन के चुनाव में 29 वार्डन में भाजपा आई है और कांग्रेस 8 में सिमटी करे रही वही। निर्दलीयन भी 2 वार्डन में बाजी मारी है। 29 वार्ड में जंहिंमें भाजपा खटी है उनमें 2 सिंधी समाज जा भाजपा प्रत्याशी भी विजयी थिया आहिनि। वार्ड नंबर 6 से निर्मला नरेश चंदवानी 719 वोटन का, वार्ड नंबर 11 का राम कोटवानी 98 वोटन का और वार्ड नंबर 32 का 501 वोटन का भावना पमनानी जीत हासिल कई है। मंदसौर जिले के शामगढ़ में अज तीसरे चरण के चुनाव जा परिणाम आया। उनमें सिंधी समाज की राधा ननवानी वार्ड क्रमांक 12 का विजय हासिल कई है। नीमच नगर परिषद में सिंधी समाज जा 2 प्रतिनिधि चुनिजी आया आहिनि। वार्ड नंबर 24 का मनोहर मोटवानी ऐं वार्ड नंबर 31 का राजेश लालवानी। 2 सिंधी समाज जा आहिनि जेके चुनिजी आया आहिनि। इन्हनि खे लख लख वाधायूं। हिन तरीक़े से पूरे मध्य प्रदेश में थियल निकाय चुनाव में सिंधी समाज के सदस्यन जीत हासिल करे राजनीतिक और सामाजिक सफ़र की शुरुआत कई आहे, जंहिंमें सभिनि खां वधीक महिलाऊं निर्वाचित थियूं आहिनि। सभिनि खटण वारनि खे सिंधी चैनल सिंधी नॉलेज के पारां घणई वाधायूं ऐं शुभकामनाऊं सां गॾु ई हिकु सलाह कि सभई खटल सदस्य पंहिंजे शहर ऐं पूरे प्रदेश में सिंधी संतन के नाले सां पार्कनि ऐं रस्तनि जो नालो ज़रूर रखाइनि। त कीअं लगी अॼु जी असांजी प्रस्तुति? तव्हां भी पंहिंजे शहर जा कोई भी सिंधी समाचार असांखे मोकिले था सघो। सुठी नंढी वीडियो ठाहे करे असांखे मोकिलो। अगर तव्हां सुठा सिंधी गीत या भजन गाइण जानो था तो वह भी पंहिंजी वीडियो ठाहे करे मूंखे मोकिलो। मां लगाईंदुसि पंहिंजे चैनल ते, उन्हनि खे ॾींदुसि स्थान। ऐं हिन तरीक़े जी कहिड़ी भी सिंधी ख़बर या सिंधी गीत या भजन ॾिसण लाइ तव्हां जुड़ल रहियो मूं सां गॾु ऐं ॾिसंदा रहियो सिंधी नॉलेज। इनके सब्सक्राइब करो। ये तव्हांजो सिंधी चैनल है। हर सिंधी ताणी इनके पहुँचायो, इनके शेयर करो ऐं कमेंट करो, लाइक करो ऐं वधिक खां वधिक ॿियनि पंहिंजे सिंधी भाउरनि का सब्सक्राइब कराए करे सिंधियत लाइ प्रचार प्रसार में तव्हां सहयोग ॾियो। जुड़ल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।